अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छाजे करे आशू नवाब खान जे मथां कावड़बो, छा उन खे सपोर्ट नवाब खान न कई, जंहिं टाइम हुन गोली हई मूसा खे, छा उन टाइम आशू जा माण्हू भॼी विया ऐं आशू खे अकेलो करे आ जंहिंजे मथां बक्शल वारनि फायरिंग कई। छा नेक्स्ट एपिसोड में मूसा ऐं सिजावल जो छा थींदो, इन जॾहिं हीअ ठीकु थींदा इन्हनि जो ठाह थींदो या अञा जहिड़ो वधंदो? छा मीर भावल के माफ़ करे छॾींदो, छाजे करे त भावल जॾहिं हाणे हमलो कंदो या मीर खे ॿधण जी कोशिशि कंदो, मीर जो कहिड़ो हूंदो उन टाइम रद्द अमल? ये सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। इन खे पूरो ॾिसो, थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, जॾहिं नवाब खान माण्हू मोकिलींदो आहे आशू सां गॾु ऐं उन टाइम आशू जंहिं टाइम फायरिंग कंदो आहे मूसा जे मथां, मूसा कंदो आहे सिजावल जे मथां, इहो तव्हां ॾिसी चुका आहियो, लेकिन तव्हांखे थोरो कहाणी सम्झायूं था हिते। उन टाइम बक्शल वारा फायरिंग कंदा आहिनि, मतिलबु अहिड़े हिसाब सां फायरिंग थी वेंदी आहे त माण्हू आशू मतिलबु फासी वेंदो आहे हिकिड़े मसइले में, त आशू खे छॾाइण जे लाइ नवाब खान वरी निंड पियो हूंदो आहे, मतिलबु उनजो हेॾे ख़्यालु ई न हूंदो आहे, न हू फ़ोन खणंदो आहे आशू जी न कुझु, जंहिंजे मथां आशू खे कावड़ लॻी वेंदी आहे त छो असां अगरि उते मारिजी पवां पोइ आशू चवंदो आहे पोइ नवाब खान उते अचे हा, असांजे मतिलबु पोयों पुठि छाजे करे न कयईं, असां हेॾो उन जे लाइ क़दम खयोंसीं, माण्हू मारियासीं, या असां मारिजी पवां पोइ छा थिए हा। इन शइ ते आशू खे कावड़ लॻंदी। ॿी ॻाल्हि त भावल ऐं मीर हाणे हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसो इहो मुहाॾो अटकाईंदा। भावल खे इहा ग़लति फ़हमी आहे त मीर इहो क़दम खयों आहे मूसा जे ख़िलाफ़ु, लेकिन जॾहिं मीर खे ख़बर पवंदी हे कमु हीअं थी वियो आहे त हू पाण ई परेशान थी वेंदो ऐं सोचींदो इहो कमु सॼो नवाब खान जो आहे। ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, मूसा ऐं सिजावल ॿई बची वेंदा, ज़ख़्मी हूंदा, जहिड़ो जॾहिं इहे ठीकु थी ईंदा बाद में इहे ॿई वरी हिक ॿिए ते बाहि कंदा ऐं मूसा इन ॻाल्हि में परेशान हूंदो त मुंहिंजे मथां वार छो कयो वियो, सम्झे न, थी सघे त मूसा खे पोयों गोली लॻी आहे, मूसा पोइना न ॾिसी सघंदो त मूंखे गोली पोयों कंहिं हई, अन क़रीब इहो सिजावल ई ॿुधाईंदो त इहो छा थियो।